ठरी मीरवा में जर्नलिस्ट राइटर्स सिविल सोसाइटी फॉर टर्थ पीस एंड जस्टिस पारा संग्रार वासन निगरी प्रिया कुमारी जी बाजियाबी लाइ एहतिजाजी रैली कढी वई। JWC जे मरकजी सदर शौकत नोनारी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में पुराणे नाके चौक खां एहतिजाजी रैली कढी नारेबाज़ी कई वई। रैली में सिविल सोसाइटी सानिया वंदन वकीलन अदीबन ऐं शेरन वॾे अंग में शिरकत कई। अॻुवाण रैली खे ख़िताब कंदे चयो त 32 महीननि खां वधीक अरसो अॻु संग्रार मां निगरी प्रिया कुमारी खे अगवा कयो वियो हो। हिननि चयो त प्रिया कुमारी खे आसमान खाई वियो ऐं ज़मीन ॻी वई आहे। पुलिस ऐं इंतज़ामिया अञा ताईं निगरी जी बाज़ियाबी लाइ के बि क़दम न खंया आहिनि। अॻुवाणनि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त निगरी प्रिया कुमारी खे जल्द बाज़ियाब कराए बेचैनी ख़त्म कई वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो सिलसिलो जारी रहंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।